फालिज ऐं ॿियूं अहिड़ियूं केतिरियूं ई बीमारियूं आहिनि जिन में माण्हू हथ पेर सुन्न थी वञण जे करे माज़ूर बणिजी वेंदो आहे। माज़ूरी बीमारियुनि खां सवाइ ॼाए ॼम खां बि थी सघे थी त वरी कंहिं हादसे जे करे बि माण्हू घुमण फिरण खां लाचार बणिजी वेंदो आहे, जंहिंखे पंहिंजी सॼी ज़िंदगी व्हील चेयर जे सहारे ई गुज़ारणी पवंदी आहे। अहिड़नि मसइलनि खे नज़र में रखंदे हिकु अहिड़ी व्हील चेयर तयारु कई वई आहे जेका इंसान जे दिमाग़ सां कंट्रोल करे सघे थी। इन व्हील चेयर खे ॿिन्ही हथनि ऐं पेरनि खां महरूम माण्हुनि लाइ तयारु कयो वियो आहे, जेका उन्हनि जे दिमाग़ सां कंट्रोल थींदी ऐं मुतासिरनि खे सवलाईअ सां मक़सदनि वारी मंज़िल ताईं पहुचाए सघंदी। पाण मुरादो तौरु हलण वारी व्हील चेयर खे ॿिनि तरीक़नि सां ऑपरेट करे सघिजे थो, जिन मां पहिरें तरीक़े लाइ तरबियत, जॾहिं त ॿिए तरीक़े लाइ मुतासिर माज़ूर जी सर्जरी कराइण ज़रूरी हूंदी आहे। जॾहिं त टेक्सास जे साइंसदान मेलान होज़े हिकु टियों तरीक़ो बि इजाद करे वरितो आहे, जंहिं तहत माज़ूर माण्हुनि खे कंप्यूटर ब्रेन इंटरफेस टेक्नोलॉजी ज़रिए तरबियत ॾिनी वञे थी, जंहिंसां माज़ूर माण्हुनि जो दिमाग़ व्हील चेयर हलाइण जे क़ाबिल बणिजी वञे थो, जंहिंखां पोइ तकलीफ़ ॾींदड़ सर्जरी खां बि बची सघिजे थो। इन व्हील चेयर ते वेहंदड़ मरीज़नि खे हिकु ख़ासि क़िस्म जी टोपी पाइणी पवंदी, जंहिंमें 31 इलेक्ट्रोड्स लॻल आहिनि जेकी दिमाग़ में चुरपुर वारे सिग्नल्स खे नोट कनि था, जंहिंजी मदद सां व्हील चेयर जी चुरपुर ते कंट्रोल करे सघिजे थो। व्हील चेयर खे साॼे ऐं खाॿे पासे मोड़ण लाइ हथनि ऐं पेरनि जी चुरपुर जो सोचियो वञे त उहा कंहिं बि पासे मोड़ खाई सघे थी, जॾहिं त अहिड़ी सोच न करण सां इहा व्हील चेयर सिधी ई हलंदी रहंदी।